नाज़रीन ठटो मां ख़बर शामिल कंदासीं। वफ़ा अकरम अब्बासी जे ज़िले ठटे जे घारो टाउन लॻ ॻोठ यूसुफ ख़ास किली में पाकिस्तान जे नाले वारे समाजी तंज़ीम एको फाउंडेशन पारां क़ुर्बानी ऐं सखावत जो आला मिसाइल क़ाइमु कंदे ईद उल अज़हा जे 3 ॾींहं हज़ारें ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि में क़ुर्बानी जो गोश्त विरहाए ग़रीब आवाम जी उदास चेहरनि ते ख़ुशियुनि जा गुलाब सजाए छॾिया। उन मौक़े ते गोश्त हासिल करण लाइ मुसलमाननि सां गॾु हिंदू बिरादरी से तालुक़ रखंदड़ समें माण्हू पिणु वॾे तादाद में पहुता, जिते बग़ैर कंहिं फ़र्क़ जे सभिनी मुस्तहिक़ माण्हुनि खे इज़त ऐं एहतराम सां क़ुर्बानी जो गोश्त फ़राहम कयो वियो। फाउंडेशन जे रज़ाकारनि पारां मुनज़्ज़म तरीक़े सां गोश्त जी विर्छ कई वई, जॾहिं त इलाइक़े में इंसानी हमदर्दी ऐं भाईचारे जो ख़ूबसूरत मंज़र ॾिसण में आयो। जॾहिं त एको फाउंडेशन पारां ग़रीबनि में गोश्त विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे समाजी सरवाण दोदोमल महेश्वरी चयो त बिना कंहिं फ़र्क़ जे ग़रीब हिंदू मुस्लिम माण्हुनि में ईद जा 3 ॾींहं गोश्त विरहाए असांखे इंसानियत जी ख़िदमत जो अज़ीम दर्स पिणु ॾिनो वियो आहे।